أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله الطيبين وأصحابه الطاهرين. قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: بسم الله الرحمن الرحيم. اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. وقد قال النبي صلى الله عليه وسلم: العلماء ورثة الأنبياء. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. लाइक इज्जत एहतराम, लाइक इज्जत तकरीम हजरत मौलाना साईं मंजूर अहमद सुमरो साहब दामत बरकातुहुल आलिया, बिरादर अजीज इजहारुल हक सिद्दीकी साहब, स्टेज पे मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, पिंडाल में मौजूद आदूजा गैरतमंद, जुर्रतमंद, दिलेर मुजाहिद साथियों, माज जहन तकरीब सईद के मौके ते दस्तार बंदी कंदड़ आलिमन, हाफिजन, उन्हनि जे वालिदैन ऐं असातिज़ा के दिल जे गहराइन सां मुबारकबाद पेश करियां थो। धणी दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला असांजे हिन इदारे के क़यामत जे सुबह ताईं शाद ऐं आबाद बणाए। रब साईं असांजे हिन इदारे के मीनारे नूर बणाए। रब साईं असांजे हिन इदारे के रुश्द ऐं हिदायत जो मरकज़ बणाए। ऐं रब साईं असांजे मखदूम हज़रत साईं मंजूर अहमद साहब के सेहत कामिला, आजिला, मुस्तमिरा, दाइमा सां गॾु लंबी ज़िंदगी अता फरमाए ऐं उन्हनि जो सायो तादेर असांजे मथां सलामत रखे। मुंहिंजे भाउ इज़हार सिद्दीकी साहब अवां खे ॿुधायो त मां कराची खां सफ़र कयो आहे ऐं अवां जे प्रोग्राम में शरीक थी वापसि कराची जे तरफ़ सफ़र करणो आहे ऐं सुभाणे कराची खां इस्लामाबाद जे तरफ़ सफ़र जो इरादो आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांजे इन्हनि सफ़रनि खे असांजे वॾड़नि जे लाइ, असांजे बुज़ुर्गनि जे लाइ सदक़े जारिया भी बणाए ऐं असांजे लाइ नजात जो ज़रियो भी बणाए। मुझा मुहतरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, उलमाए इकराम जा तफसीली बयानात अवां ॿुधा आहिनि ऐं शायद मूंखां पोइ बि उलमाए इकराम जा बयानात थींदा। मां अक्सर करे जलसन में दोस्तन खे चयो तमाम मुकर्रिर या खतीब न आया। खिताब हिकिड़ो फन आहे जेका मां ना वाक़िफ़ आहियां। मुझे गुफ्तगू जो अंदाज जज्बाती जरूर है
लेकिन मुझे गालियों हकीकत से मबनी होती है। ऐ मां चाहिए तू तो कौम मुझे गालिन के बुझे, ऐ मुझे गालिन से और फिक्र करे, ऐ जे करे मुझे गालियों समझ में अचन जो तो असा गठी करे मैदान ते मेहनत करे, ऐ जे करे समझ में नथी अचन तो ख्वाब समझी करे उन्हें छॾे। लेकिन ॿुधो ज़रूर ऐं ॿुधण खां पोइ उन्हनि खे गौर भी कयो, फिक्र भी कयो, सोचियो भी सही। अक्सर ये हूंदो आहे असां वेठा जॾहिं सुम्हियूं हूंदा आहियूं असांजो दिमाग़ के ॿिए हंधि आहे, असां सोचींदा के ॿिए हंधि आहियूं। तव्हां त हिते मौजूद आहियो, बाक़ी तव्हांजो दिमाग़ बि हिते मौजूद खपे ताकि मुंहिंजे गुफ्तगूअ खे तव्हां और ऐं फिक्र सां ॿुधी सघो। अब मदरसे वारो लाउड स्पीकर मुश्किल वठी आया या चले में इको साउंड देने के चाहिए। मुझे बरो जलसा पुटा किए बेटा जलसा देता तकीरू करे 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 आने वाला डॉक्टर थी वियो या सिखण मुझे तकीर भी इंदा त कीअं को हलाए। थोड़ी देर पहला गड़ी खुदा बस भट्टो में मोहतरमा बेनज़ीर भट्टो साहिबा की वर्सीअ में सदर पाकिस्तान जनाब आसिफ अली जरदारी साहब ऐं मुझो भाउ जनाब बिलावल भुट्टो जरदारी साहब कौम सां मुखातब ऐं तकरीबन तमाम चैनल उन्हनि जी गुफ्तगूअ खे लाइव हलाइनि, लफ्ज़ लफ्ज़ उन्हनि जो लाइव नशरियात कयो थे। ममिनी जो तकरीरूं ॿुधियूं ऐं उनखे सम्झण जी कोशिश कयमि। सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी साहब सीने ते हथ रखी चयो त सिंध जी कौम परेशान न थिए, मां तव्हांजे बच्चन जे लाइ बहितरी करे ॾींदुमि। सिंध में तव्हांजो भी ज़ामिन हा, तव्हांजे बच्चन जो भी ज़ामिन हा, तव्हांजी ज़मानत खणी छॾी आहे सदर पाकिस्तान। ऐं उन सां गॾु उनजे फर्ज़ंद जनाब बिलावल साहब तकरीर कई ऐं उन पंहिंजे तकरीर में चयो त मुल्क तरक़ी पियो करे, माशी तौर ते मुल्क बहितरीअ जे तरफ़ पियो वञे, लेकिन गुरबत बि वधंदी थी वञे। अवाम जे मथां महंगाईअ जा बंद आहिनि जेका किरी रहिया आहिनि। अवाम खे मईअत जो रिलीफ न पियो मिले त मां पुछण थो चाहियां जनाब आसिफ अली जरदारी साहब खां, जनाब बिलावल भुट्टो जरदारी साहब खां त तव्हां कहिड़ी क़िस्म जी ज़मानत था ॾियो ऐं कंहिंखां ज़मानत था ॾियो। सिंध में 78 सालनि खां इक़्तिदार जे कुर्सीअ ते तव्हां आहियो, वज़ीर आला तव्हां जा आहिनि, वज़ीर तव्हां जा आहिनि, एसपी डीसी कमिश्नर तव्हां था लॻायो, अस्पतालुनि जा एमएस तव्हां जा वेठा आहिनि, स्कूलनि में हेड मास्टर तव्हां जा आहिनि। आख़िर इन करप्शन जो ज़िम्मेदार केरु आहे? इन महंगाईअ जो ज़िम्मेदार केरु आहे? अॼु सिंध जे तबाहीअ जो ज़िम्मेदार हे कौन आहे? हे अवाम अवां खे सम्झे थो ऐं असां सम्झूं था त सिंध जी जेका भीड़ थी आहे अवाम खे जेको महंगाईअ जे चक्र में पीड़ियो पियो वञे, इन जा ज़िम्मेदार हुक्मरान आहिनि ऐं असां इन्हनि हुक्मराननि खां हिसाब वठण जे लाइ मेहनत ऐं जदोजहद करे रहिया आहियूं। अॼु असां सम्झूं था त जेकॾहिं ग़रीब ख़ुदकुशीअ ते मजबूर आहे, अॼु जेकॾहिं खपी रहिया आहिनि त उनजो ज़िम्मेदार इन गड़ी खुदा भट्टो जे स्टेज ते वेठल आहिनि। असां उन्हनि खे सिंध जे तबाही जो ज़िम्मेदार समझूं। बेशक, लेकिन एक तरह पास ही मामला
मेरो सिंधी का समझाया है नहीं, सिंधी का जी समझे में दिल में तुझे दूर तो मिटा रहा। एक तरफ माशी मामलात है, एक तरफ आम मानो सवाब इसका मसाइल है, जो हर मानो अस्पताल में गया है तो वो उनके मुतमईन बोले अज गरीब के इज्जत सा इलाज भी न तो मिले, इलाज तो परहेजी गाल अज को गरीब जो पट अस्पताल में तड़पी तड़पी मरे तो लाश करने देना एम्बुलेंस पे नती मिली। अस्पताल जो हाल हो स्कूल जो हाल पकड़न खपण वाले जे लाइ अलग तालीम, पेशन डॉक्टर वाले जे लाइ अलग तालीम, वडेरे सरदार नवाब जे पुटन जे लाइ अलग स्कूल, वजीर आला गवर्नर जे पुटन जे लाइ अलग स्कूल, सदर वजीर आजम जे पुटन जे लाइ अलग स्कूल। तबक़ाती निज़ाम तालीम गरीब जो पुट ठीको खयो तो सॼी ज़िंदगी गरीब रहे ऐं वॾनि कुर्सियुनि जे अमीरनि जो पुट बि हलो। तव्हांजो तवजो आहे, मां तमहीर ॿधी रहियो आहियां, असां मुंहिंजी गुफ़्तगू काबीर जे कम खे करणी आहे, जेका तव्हांजे कननि में विझणी आहे, तव्हांजे दिलि में ताईं पहुचाइणी आहे, ऐं जंहिंते तव्हां खां वचन ऐं वाइदो वठणो आहे त तव्हांखे मूंखे गॾिजी करे हिन धरतीअ ते इनक़िलाब जे लाइ जदोजहद करणी पवंदी। तमहीर पियो वधां अस्पताल में इलाज कोने, स्कूल में गरीब जे पुट जे लाइ अलग तालीम, अमीर जे पुट जे लाइ अलग तालीम, वजीर जे पुट जे लाइ अलग तालीम, सदर ऐं वजीर आज़म जे पुट जे लाइ अमेरिका ऐं बरतानिया जा स्कूल ऐं कॉलेज यूनिवर्सिटी। कैम्ब्रिज जो निज़ाम अलग, ओ लेवल ए लेवल जो निज़ाम अलग, प्राइमरी जो निज़ाम अलग, सरकारी जो निज़ाम अलग। चार मुख्तलिफ किस्मनि जूं तालीमूं आहिनि जंहिंमें क़ौम परेशान आहे त गरीब जो पुटु किथे पढ़ंदो ऐं अमीर जो पुटु किथे पढ़ंदो। महांगाई जो हाल इहो त दिहाड़ीदार माण्हू इज़त सां घर नथो हलाए सघे, दिहाड़ीदार माण्हू इज़त सां पंहिंजे बच्चनि जो पेट नथो पाले सघे। आबाददार जो हाल इहो, कणिक जो आबाददार त रेट मरी विया, सारीअ जो आबाददार त छेड़ भॼी वई, कणिक जो आबाददार त 5 साल पहिरियों जेको कणिक जो अघु अॼु बि सादो कणिक जो अघु 5 साल पहिरियों खंड किथे हुई, अॼु खंड जी क़ीमत किथे आहे, लेकिन खंड 10 गुना महांगी थी वई आहे, लेकिन कमंद जे आबाददार खे कमंद जो रेट 5 साल पुराणो थो मिले। ॻाल्हि सम्झ में अची वई? तालीम तबाह, सेहत तबाह, आबाददार तबाह, दिहाड़ीदार घर नथो पाले सघे, हलाए सघे, पेट खपी विया, वसीला खपी विया, जज़ीरा खपी विया, दरिया जा सौदा, कारोबार जा सौदा, नौकरी ढंगीअ जी बि पैसनि ते मिलंदी, गटर साफ़ करण वारे जी नौकरीअ जो बि रेट आहे, बुहारी ॾेई सफ़ाई करण वारे जो बि नौकरीअ जो रेट आहे। तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजे दादूअ में बुहारीदार घणा आहिनि? कारी अब्बास म्युनिसिपल जो रिकॉर्ड खोल रहा है, तव्हां मेहर जे म्युनिसिपल जो रिकॉर्ड खोल रहा आहियो, घटि में घटि 300 400 बुहारीदार भर्ती थियल आहिनि, नज़र हिकिड़ो बि नथो अचे। इन जे करे जो नौकरनि ते नौकरी वरिती आहे, चवंदा त तव्हांजे पीउ जा नौकर थोरी हो, पैसनि ते नौकरी वरिती, हाणे बुहारी छो करण वञी बुहारी असां सफ़ेद कोई शयूं असां बुहारी न ॾींदासीं। बुहारी जी नौकरी भी खपाई थी वजे, गटर साफ करने वाले की नौकरी भी नौकरन जे भी खपे। आवे जो आवो बिगड़ेला, सिंध कच्चे पक्के जे धारे जे रहमो करम दे, चईं सालन जूं न्याणियूं अगवा जूं थियनि, ज़िना जूं कयूं वञनि, ऐं 4 सालन जी मासूम न्याणी जे ॻाल्हाइण बि मुश्किल सां सिखियो, उनखे ज़िना करे उनजी कद ऐं जेल भली करे उनजा लाश सिंध में रोडनि ते फिटा कया था।
इन इंसान दा बार अल्लाह तक चीर पिया पार इन लिखे जो चीर पिया पार अल्लाह तक 400 मानो भाले में तोड़े में कबायली खेलों हो जो अधार दिया है जो कबायली खेल में हिक्के कड़िए में 12-13 मानो कदर का दिन पढ़े लिखे नौजवान कदर का दिन कबायली खेल में कदर थी सब गरीब का पुत्र है मिस्कीन का पुत्र है के सरदार को पुत्र को दे के सरदार को बाप को दे तो फलाने कबायली खेल में फलाना सरदार को पुत्र हो या सरदार को भाव हो ये सरदार पंजा मानू माराए करे पंजी सरदारी है पंजी बैठक है पंजी औकात है पंजी इक़्तिदार चमकाए केड़े मामले ते गया केड़े मसले की निशान भी गया केड़े मसले थे सिंध जो तवज्जो तहां के तरफ तहां जो तवज्जो इन के तरफ मबसूर कराया ना बुधा जो हाणे साईं कायम अली शाह साहब तकरीर में कही तो दुनिया में का वञो तमामु पुछंदा त कहिड़ो पाकिस्तान असां चऊं था त बिलावल भुट्टे वारो पाकिस्तान हाँ कायम अली शाह साहब बिल्कुल मानो पुछंदा कहिड़ो कच्चे ना धारे ना पोइ से समझ ले पीपल्स पार्टी वाला कच्चे ना धारे ना कहिड़ो पक्के ना धारे ना हुक्मराननि जे शक्ल में पक्के ना धारे ना करप्शन करण वारो तव्हांजो हुक्मरान है नौकरियूं खपाइण वारो तव्हांजो हुक्मरान है बेशक वसीला जसीला खपाइण वारो तव्हांजो हुक्मरान है दरियाउनि जो सौदा करण वारो तव्हांजो हुक्मरान है चालू कर जो सौदा करण वारो तव्हांजो हुक्मरान है अवाम जो रक्त चूसण वारो तव्हांजो हुक्मरान है बाबा के पहुंचण खां इन हुक्मरान सां जंग चोटियो इहा जंग जारी रहंदी ओसी ताईं जारी रखंदासीं जेसीं ताईं गरीबनि मिस्कीननि हारियुनि मज़दूरनि खे उन्हनि जो हक़ उन्हनि जे दरवाज़े ताईं नारे तकबीर ऐं सिंध अल्लामा राशिद महमूद सूबो सिंध खपाइंदे जमीयत उलमा इस्लाम जिंदाबाद एक तरफ ये मसला है समझ में आता चाल समझ में अचे थी एक तरफ ये मसला है चाचा ओ चाचा एक तरफ ये मसला है ऐं बे तरफ धरती ते हमलो थियो अजे ते अटे ते लटे ते हमलो थियो पेटन ते वसीलन ते जजीरन ते कारोडर ते हमलो थियो लेकिन बे तरफ ये हुक्मरान हाणे असांजे दीन ते असांजे मजहब ते असांजे मसलक ते असांजे अकीदे ते हमला करे जमल कौमी असेंबली में खत्म हुकूमत कानून साहब केमल सेनेट में खत्म हुकूमत कानून साहब चुनाव केवल सुप्रीम कोर्ट में खत्म हुकूमत कानून साहब चुनाव हाणे 15-20 पहिरियों बड़ी कौमी असेंबली में बिल खड़ी आयो अक़लियतुनि का हक़ हिंदुनि के हक़ ॾियो सिखनि के हक़ ॾियो मेघवारनि मारवाड़ियुनि के हक़ ॾियो मुंहिंजे भाई इमाम इनकलाब मौलाना फजल रहमान साहब उथी करे चयो त अक़लियतुनि के हक़ जी ॻाल्हि इस्लाम थो करे अक़लियतुनि जे जान मां इज़्ज़त आबरू जे तहफ़्फ़ुज़ जी ॻाल्हि इस्लाम थो करे अक़लियतुनि के ज़रूर हक़ ॾियो लेकिन अक़लियतुनि जे आड़ में कायदानी जे लाइ रस्तो खोलण जी इजाज़त कंहिंखे न ॾींदासीं बेशक कायदानी केर आहिनि काफ़िर मां हिननि जो आवाज़ ॿुधंदो आहियां इदार जो 4 कलाक 4.5 कलाक कराची खां लॻाए वरी 4.5 कलाक जो सफ़र कंदुमि 10 कलाक सफ़र थींदो मुंहिंजो सिर्फ़ु तव्हांखे मुखातिब थियण जे लाइ तव्हांखे जे मथां हक़ आहे त मुंहिंजे गुफ़्तगू जो तवज्जो सां ॿुधी करे जेको मां सवाल कयां के जवाब ॾियो के ख़बर पए त वाकई मां सफ़र सजायो कयो कि हम मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था अब कायदानी केर है काफ़िर केर है काफ़िर केर है काफ़िर है कायदानी जे लाइ रस्तो पेट में सूर कनि त कायदानी खे हक़ मिले कायदानी खे रस्तो मिले ॿुधो हुकुमरानो
फरमाया फाता गुनहगार रहो, ऐबदार रहो, शाहदार रहो, खताकार रहो, बदतरीन मुजरिम रहो, लेकिन असा पैदा रखवाए हो जिस ताईं जमीयत उलमा इस्लाम पर हिकड़ो कारवन जिंदा है इन पाकिस्तान में के माल के पुत्र के खतरे के पुत्र के कानून था हर जवान की इजाजत नहीं ना सर कायदे की जगह काफर हो अच्छा भी काफर ही नहीं क़यामत के सुबह में आ जाए काफर इलाज तो न मिलो, तालीम तो न मिली, नौकरी तो न मिली, लेकिन हाणे दीन ते हमला, इस्लाम ते हमला, खत्म नबूवत ते कानून ते हमला। वजीर दिफा पाकिस्तान असेंबली में मिलो दिफा माना ॻाल्हायो दिफा जी माना छा आहे? रात ड्रामो कढो हलियो चैनल ते सब खबर है, केतिरियूं किश्तूं हलियूं, केतिरियूं बाक़ी हिन केरु मोह केरु बचो कंहिंजो छा थो थिए सब ख़बर आहे, बाक़ी तारीख़ जी ख़बर न आहे। तव्हां ड्रामनि में पूरा हेॾे भींग कंदा था, धरती जी भी भींग, मुल्क जी भी भींग, हाणे दीन ते पिया ना ख़ुशि माशाअल्लाह। चाहे जे कप ते रुछ के वट नहीं माई जे खन हज़ार ते जिंदाबाद मुर्दाबाद। खिलण जी ॻाल्हि न आहे, रोअण जी। सही ॻाल्हि आहे साईं। सिंधी गैरतमंद सिंधी ज़ाल जे ख़र्च ते पलजे पोयो गैरतमंद नथो थी सघे। माईअ जे ख़र्च ते जेको हले गैरतमंद नथो थी सघे। चओ पंहिंजे नसीबनि चओ पंहिंजे ग़रीब कमाए हट्टो कट्टो जमाना बटालू खपा, टमाटा खपा, पकोड़ा खपा, सब्जी खपा, नंढो कर कारोबार कर, हट्टो कट्टो सॼो वञी होटल में वेठो तो वारी माई जेको 8,000 खणी अचे हुन ते घर तो हलाए, तोखे शर्म न पवे? ओ जंदो साईं ज़िंदगी भींग थी वई आहे, काॾे विया मौलवी ते बीठा आहे, तूं काॾे वियो? दुआरी माई काॾे वई आहे? असां को था तो हिसाब वठे, पंहिंजो हिसाब ॾे। भींग मां लाइ गई, भींग मौलवी लाइ गई, जलसे में भी भिखारी वफादा क्यों, सैलाब में भी मेहनत में वफादा क्यों, करोना में भी खिदमत वफादा क्यों, सिंध सफाई में पादे खाइंदे जा नारा पे वफादा हलो, कालो दर खपाई में पादे खाइंदे जा नारा पे वफादा हलो, दरिया जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ सॼी सिंध के जाम करे, दरिया जो तहफ़्फ़ुज़ में वफादा कयो, गरीबन मिस्कीनन हालत मजदूरन जो केस में वफादा बनाओ, इलेक्शन में भोपालन खालन नवाबन सरदारन 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 जो मुकाबलो में वफादा क्यों? असां को हिसाब न वठ, पंहिंजो हिसाब दे त तीन ते ठप्पा कीअं थो हले। हिसाब पंहिंजी माईअ को वठी ॾे, 8,000 ते सिंध जी भींग थी कराए थो वारी माई। ॻाल्हि सम्झ में अचेव थी? ॻाल्हि सचा पर कहानी त सिधी आहे। मुल्ले जो मथो ख़राब आहे, मरणा भी खाए परणा भी खाए, असां काॾे वञूं? ये 8,000 में मुल्लो बंदि कराईंदो। हे ॾाढी हथा तव्हां मुल्लनि खे इक़्तिदार ॾियो, इहे 8-16 करे तव्हांजे दरवाज़े ते पुॼे ईंदासीं, तव्हांजी माईअ खे दर दर जूं ठोकियूं खाइण न ॾींदासीं। इक़्तिदार ॾियो त सही मौलनि जे कुर्सीअ ते विहारियो त सही। हे हिन जे पीरारे जा पैसा न आहिनि, तव्हांजा आहिनि। इन ते बि कटौती थींदी आहे या न थींदी आहे? कांवर माइन को पैसा कटींदा आहिनि या न आहिनि कटींदा? ठेका बि भरींदियूं तव्हांजूं मायूं, 1000 रुपया बि कटवाईंदियूं। मां चवां थो इक़्तिदार मौलवी खे ॾियो, तव्हांजे अमड़नि न्याणी जे मथनि ते हथ रखी करे इज़त सां दर खड़काए करे तव्हांजी अमानत तव्हांजे दरवाज़े ते। सुभान अल्लाह, नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, उलमा हक, उलमा देवबंद। अचो ॿियो धरती पेरनि जे हेठां सरकंदी थी वञे, बेटनि वसीरनि जज़ीरनि जो सौदो ओ ॾाढो आयो। हाणे ईमान ते हमिलो आहे, हिक तरफ़ ख़त्म नबूवत जे क़ानून ते हमिलो, कायदानी जो रस्तो हमवार
बचाव वारे वजीर पाकिस्तान जो बचाव वारो वजीर जेके इंडिया सां भेणो जैसे अमेरिका सां भेणो जेके इसराइल सां भेणो वो असेंबली में बीहे थो तो अमेरिका ते नथो ॻाल्हाए अमेरिका के खिलाफ नकुशाई नथो करे हिंदुस्तान के खिलाफ नथो ॻाल्हाए इसराइल के खिलाफ नथो ॻाल्हाए अक़वाम मुत्तहिदा के खिलाफ नथो ॻाल्हाए वो असेंबली में बीहे थो तो वजीर दिफा असेंबली जे फ्लोर ते तो थे वारो क्यों इस्लामाबाद में मदरसा वधी विया आहिनि मस्जिदूं वधी वियूं मदरसा बंदि कयो ऐं मस्जिदूं बंदि कयो तकलीफ मदरसे का तकलीफ मस्जिद का है इस्लामाबाद में मस्जिद के बिल्डों मैदान में मस्जिद के बिल्डों सक्कर में हिंदीए में अरेना मस्जिद के बिल्डों हैदराबाद में मस्जिद के बिल्डों कराची में मस्जिद के बिल्डों अल्तहामा को थे इज़हार के वठे कल डीसी साहब ने कहा ना प्लाट में मोहंजो पैसा भी मोजा सुबह जो मुझे दादू शहर में पंजे प्लाट ते पंजन पैसन सा मस्जिद ठाराइणी आ डीसी साहब को इजाजत वठी दे इजाजतनामो वठी आने लियो मां भरे दिल से मैं ऐलान तो मैं 5 लाख रुपया ताके इनाम पैसा भी मोजा प्लाट भी मोजो रगो इजाजत दे सरकार त मां पंजे प्लाट ते पंजन पैसन मा मस्जिद ठाराया हुकूमत की तरफा इजाजत ना है मदरसे ठाणे की इजाजत ना है पाबंदी आ जाम सोरे में शराब खानो खुलंदो इजाजत आ उबागड़े में शराब जो कुत्तो खुलंदो इजाजत आ सिना जाजा हलदा कोई पुछण वारो कोने जुआ जाए प्यार जाजा हलदा कोई पुछण वारो कोने मस्जिद के पाबंदी हो मदरसे के पाबंदी हो मस्जिद की रजिस्ट्रेशन बंद मदरसे की रजिस्ट्रेशन बंद है छोड़ तो बाबा छोड़ चवन का अमेरिका बहादुर जो जोर आ दीन जा चौकीदार इस्लाम जा मुहाफिज मदरसन मा पैदा था जन लिहाजा इन मदरसन के कंट्रोल कयो त इस्लाम जा चौकीदार कंट्रोल थे अमेरिका जो जोर मदरसा बंद मस्जिदों बंद ऐ चवन था मदरसन के अंदर इस्लाम आया केड़ी चीजें रुको ठल्ला मुल्ला है ठल्ला मुल्ला है इन्हन के को रियाजी सिखायो इन्हन के को फिजिक्स सिखायो का केमिस्ट्री सिखायो तो मुल्ला पेट पाले तार समझ में अचे थी या न अबा कसम दो अल्लाह जो कदे जिंदगी में ॾिठो अथव के मुल्ले धरणो हुजे त मानी ॾियो कसम दो अल्लाह जो करे के मुल्ले धरणो आयो हुजे करे के मौलवी धरणो आयो हुजे नौकरी ॾियो ॿुधायो करे के मौलवी धरणो आयो हुजे पधार ॾियो अब करे ॿुधो अथव के मौलवी करे चयो हुजे अॼु असां ॾींदुमि पधार ॿुधायो अॼु नमाज़ न पढ़ाईंदुमि पधार ॿुधायो अॼु निकाह न पढ़ाईंदुमि पधार ॿुधायो अॼु जनाज़ो न पढ़ाईंदुमि पधार ॿुधायो अॼु वार न पढ़ाईंदुमि पधार ॿुधायो करे के मौलवी इख्तिलाज कयो ॻाल्हायो ऐं उस्ताद रोज़ एहतिजाज कंदा या न ॻाल्हायो 30 नंबर पास नौजवान मुंह वारा जेका झड़ींदा वतंदा या कोन नौकरी ॾियो अरे चंडू जेका स्कूल मां निकता है जेका कॉलेज मां निकता है जेका यूनिवर्सिटी में पढ़ी निकता है पहले उन्हनि जे रोज़गार जो फिक्र करो उहे रोज़ एहतिजाज सां धरना कनि मुज़ाहिरा कनि त असांखे नौकरी ॾियो मौलवी ने कल खड़ो हो नाच खड़ो हो नस्बाने खड़ो हो पहिरियों पैटर्न जुड़ वास्ते कॉलेज के अंदर फारिग तस्दीक थींदड़ जे पेट जो बंदोबस्त कयो पोइ मौलवी जो फिक्र कजो मौलवी जो फिक्र छॾे ॾियो मौलवी जो चरखो कल बि अल्लाह हलायो हो अॼु बि अल्लाह तो हलाए सुभाणे नारे नौकरी के लिए धरणो ना आयो कदे मदरसे हलाने जे लाइ साईं मंजूर साहब साईं तांजी उम्र घणी है ऐं घणनि सालनि खां मदरसो था हलायो 45 सालनि में वञो मुख्तियार खान खां पुछो डीसी खां पुछो एमपी खां पुछो
MLA का पुछो तो 45 सालन का साईं मंजूर साहब दादू में मदरसो दोला कदे मौलाना मंजूर साहब दरखास्त लिखिया ता जो पैसा खुटी पे सरकार मदद करे के मौलवी है सब मौलवी मदरसे वाला है जेका स्टेज पे बैठा है के मौलवी दरखास्त नहीं हुजे बाबा असा के पैसा दे असा मदरसे हलाने के लाए तहां जे मथा बोझ ना आयो असा पिन्नी करे मदरसा दा हलायो तालिबन के कपड़ा भी पाना था जो मानी भी पिन्नी दा खा रहे हो तालीम भी पिन्नी करे पूरा था कयो किताब भी पिन्नी करे था जो ए फारिग तहसील करे आलिम बनाए हाफिज बनाए कारी बनाए मुल्क जो भी वफादार था बनायो कौम जो भी वफादार था बनायो अल्लाह के रसूल के तालीमात तो खादिम बनायो मुल्क जो भी खादिम का बनायो मदरसा भी कहां दे मथा बोझ ना है मौलवी भी कहां दे मथा बोझ ना है मदरसा करे कहां का हिक रुपए जो मुतालबा भी ना है कयो कहां भायो तहां जे दादू जे जिले में घणा स्कूल हैं घणन स्कूलन में दरवाजा कोनन घणन में दरियो कोनन घणन में पखा कोनन घणन में बेंचू कोनन घणा न्याणे जा स्कूलन में बाथरूम कोनन तेरा पांच स्कूलन में बाथरूम तो ठहरायो तेरा पांच स्कूलन में पखा ठहरायो तेरा पांच स्कूलन के भितरू तो ले आयो तेरा पांच स्कूलन में बेंचू तो रखो बाहर जमीन जमीन का बड़न हे मसला तालीम जो है अजब सिंध में सकल कबार तालीम का महरूम मुझे रिपोर्ट लाए मुझे मौलवी की रिपोर्ट लाए सिंध हुकूमत की रिपोर्ट तो सिंध में सकल कबार स्कूल नफा में तालीम का महरूम मदरसे जो फिक्र को कयो पेरो ने 60 लाख बारन के जेका तालीम जरा सिखी रहा है के स्कूल मोकिलियो तहां 60 लाख बार स्कूल का बाहर तहां स्कूल बदल है टटल तहां स्कूल में बाथरूम कोनन बेंच कोनन दरवाजा कोनन पखा कोनन बिजली कोनन तहां स्कूल जा खर्चा तहां पूरा न करे सको तहां स्कूल में फारिग थी लगे नौकरी न करे सको तहां मदरसे जो फिक्र छो था कयो मदरसे जो एक रुपयो भी तहां जमा का वजन कोने मसलो तहां ना है मसलो आलमी कुव्वत जो जेकी आलमी कुव्वत मदरसे का खार मुल्ला वजीरा याद रखो तहां जा पीर आया भी मदरसा बंद आया हो खत्म थी ना मदरसा मौजूद है तहां भी पीर आगे को जोर है कब्र में पहुंचो तहां भी मदरसा खत्म न करे सको है मदरसा इंशाअल्लाह क़यामत के सुबह का इंशाअल्लाह है हालत किया है असेंबली में बिल का पास है असेंबली में बिल का पास है केड़ा अल्लाह तो चाहिए अल्लाह के रसूल तो चाहिए कुरान तो चाहिए 18 साल का घट उम्र जो छोकरो ऐं छोकरी शादी करे था सके शादी ॻाल्हायो शादी करे था सघनि तहांजे दादूअ जे MPA तहांजे सेवण जे MPA तहांजे हैदराबाद जे MPA लालकाणे जे MPA असेंबली में बिल पास करायो आहे जेको पास थी वियो आहे कानून बणजी वियो आहे त अल्लाह जो हुकुम कबूल न आहे रसूल जो हुकुम कबूल न आहे कुरान जो हुकुम कबूल न आहे 18 सालनि खां घटि उमिरि वारो शादी नथो करे सघे तहांखे मुबारक हुजे तीर ते ठप हणण वारो पंहिंजनि मायुनि खे बि मुबारक ॾियो तहांजे वोट जे करे इहे असेंबलीअ में विया तहांजी त भींग कयूं सिंध जी त भींग कयूं हाणे दीन ते हमला था कनि तहांजे वोट जे करे तहांखे मुबारक हुजे तीर ते ठप हणण वारो पंहिंजनि मायुनि खे बि मुबारक ॾिजो जिन जिन मायुनि तीरनि ते ठप आया आहिनि त भींग थी वई तहांजे वोट जे करे हाणे बिल पास थियो 18 सालनि खां घटि उमिरि जे निकाह ते पाबंदी अलाह तो चए इजाज़त सिंध असेंबली जी इजाज़त कोन्हे कुरान तो चए इजाज़त शरीयत जी चए इजाज़त तुम्हारो दादू जो MPA तो चए इजाज़त कोन्हे ऐं रुगो पाबंदी न आहे
जेकर 18 साल का घट उम्र वारे निकाह कयो उनते केस दाखिल थींदो केस ऐं केस भी ज़ोरी ज़िना तो दाखिल थींदो त इन 16 साल सां ज़िना शरीयती ते या साल है चाचो मुराद अली शाह तो जे ज़ोरी ज़िना है गाल समझ में अचे नथी अजो वियो अटो वियो लटो वियो पेट विया वसीला विया जज़ीरा विया सिंध धाड़े वञे रहमो करम से रोजगार वियो अस्पताल में इलाज कोने स्कूल में तालीम कोने ऐं हाणे हालत इहा आहे त दीन ते इस्लाम ते हमला कंहिंमहिल ख़त्म नबूवत जे कानून ते धाड़ा कंहिंमहिल मस्जिद खे बिल्डोज़र कंहिंमहिल मस्जिद ऐं मदरसे जी रजिस्ट्रेशन ते पाबंदी आहे त कंहिंमहिल निकाह 18 सालनि खां घटि उमिरि ते पाबंदी रुगो पाबंदी न केस थींदो केस में ज़ोरी ज़िना जो थींदो ऐं सज़ा में ज़ाल बि मुड़ुस बि ॿिन्ही जा माउ पीउ बि 10 सालनि जे लाइ जेल वेंदा ऐं हेठो लिखियो अथऊं इन साॻे कानून में चाचा इन साॻे कानून में हेठो लिखियो अथऊं त को छोरो ऐं छोरी ज़िना कंदे पकड़जी पिया कारमो कंदे माण्हुनि पकड़े वरितो थाणे ते खणी आया त बाबा हे ज़िना पिया कनि असां पकतो आहे केस दाख़िल कयो छोकिरी उथी चए त मां पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िना पई कयां छोकरो भी उथी करे चए त मां पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िना पियो कयां असां ॿई राज़ी आहियूं हिननि हरू पकतो आहे उन ते कोई केस न थींदो काई गिरफ़्तारी न थींदी काई सज़ा न मिलंदी निकाह ते 10 साल सज़ा ऐं रास्ते जी ज़िना ते कोई केस कोन्हे काई सज़ा कोन्हे कानून बणिजी वियो तीर ते ठपण वारो मुबारक हुजे पंहिंजे माइनि खे बि मुबारक ॾियो ज़िना जी इजाज़त निकाह ते पाबंदी ऐं ॿियो एक तरफ ख़त्म नबूवत जे कानून ते हमला ॿिए तरफ मस्जिद ते बिल्डोज़र टे तरफ मस्जिद ऐं मदरसे जी रजिस्ट्रेशन बंद चौथे तरफ निकाह ते पाबंदी पंजे तरफ रज़ामंदी जी ज़िना जी इजाज़त ऐं छहें तरफ को छोकरो दादो माउ थे या छोकरी दादो माउ थे जे अल्लाह मूंखे छोरो बनाए ग़लती कई आहे मूंखे त छोरी थियणो हो ऐं का छोरी उथे उहा चए त मूंखे त छोरो चढ़ो अल्लाह मूंखे ग़लति कयो आहे छोरी बणाए ऐं पोइ डॉक्टर ॾे वञे ऐं छोरो चए त मूंखे ऑपरेशन करे छोरी कर ऐं छोरी चए त मूंखे ऑपरेशन करे छोकिरो कर त पाकिस्तान जे आईन में उनजी इजाज़त आहे ऑपरेशन कराए उहो पंहिंजी जिन्स तब्दील कराए था सघे अल्लाह जे कानून सां मज़ाक़ क़ुरान जे शरीयत जे कानून सां मज़ाक़ कई अथई किथे आयो ॻाल्हि सम्झ में अचे नथी दादू वारो घणा नारा थी विया घणा जलसा थी विया घणा जुलूस थी विया घणा जिंदाबाद थी विया हाणे इंक़िलाब जी तयारी कयो हाणे मैदान ते निकिरी करे धरतीअ जे दुश्मननि खे बि ज़ोर पैगाम ॾियो ग़रीबनि जे हक़नि खाइण वारनि खे बि साफ़ ऐं दोदो पैगाम ॾियो वसीला जज़ीरा खपाइंदड़नि खे बि पैगाम ॾियो त ख़तरे नबूवत जे कानून सां दीन सां इस्लाम सां शरीयत सां मज़ाक़ कंदड़नि खे बि पैगाम ॾियो त इहा धरती तव्हांजे पीराणे जी जागीर न आहे इहा धरती मोहम्मद अरबी जे ग़ुलामनि जी जागीर आहे हिते अमेरिका जो बर्तानिया जो यहूद ऐं हलीम जो निज़ाम न हलंदो हिते निज़ाम हलंदो त मोहम्मद अरबी जे शरीयत जो निज़ाम मोहम्मद मुस्तफा हिकड़े जिंदाबाद शुक्र जो कूड़ा वायदा त नथा कयो कूड़ा नाला त नथा कयो इहो बि भलो घटि में घटि मुड़ुस माण्हू असां हली सघंदा जेका सिर अॻीअ ते रखनि उहे हली सघंदा जेका मथनि सां कफ़न ॿधनि उहे हली सघंदा जेका घर छॾे सघनि उहे हलंदा जेका बच्चा कुर्बान करे सघनि उहे हलंदा जेका दीन ऐं धरतीअ जे लाइ चंग चपाए सघनि उहे हलंदा अॼु असां उथी बीही करे फ़ाइदो कयो त दीन जे लाइ इस्लाम जे लाइ धरतीअ जे लाइ शरीयत जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जे हारत ते लंबे कई करे मैदान ते निकिरंदासीं चंग चपाइणा पिया चंग चपाईंदासीं लेकिन दीन ऐं धरतीअ जे दुश्मन जे साम्हूं हर पाईंदासीं तकबीर
इंशाल्लाह मुझे नबी हलंदो इंशाल्लाह खामोश थी बीठो